यासीन सुठो समझी या गलत समझ। ये तो वक्त नवाब खान सां मिलियल आहे। मथां वरी मूसा बि नवाब खान सां ठाह करे छॾियो आहे। तव्हांजे चवण जो मतिलबु आहे त पहिरियां इहे सभु पाण में ठाह कंदा, उन खां पोइ असां रुख कंदा। अच्छा किरोध में अची हिकिड़े ज़ालिम वॾेरे जो साथ ॾिए थो त असां पुराणे दोस्त मीर जो साथ छो न ॾेई था सघूं? ठीकु आहे मूंसा, तुंहिंजे करे मां जो ज़हर जो टुक पियां। वक़्त गाॾी कट अॼु नवाब खान सां मिली। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे ठीक हूंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त करार ड्रामे जी ईंदड़ किस्त में छा थींदो। छा बहावल खान हाणे सिजावल खां मुआरो अटकाईंदो? छा नवाब खान बहावल जो साथ ॾींदो? छा मूसा बि बहावल जो साथ ॾींदो? छा नवाब खान दरिया खान खे मारण में कामयाबु ईंदो? इन खां पहिरियां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾंदा, जीअं सभ खां पहिरीं अपडेट अव्हां ताईं पहुचंदी रहे। त दोस्तों हलूं था पंहिंजी मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे सिजावल खान बहावल खान मुआरो अटकाईंदो ऐं उनखे चवंदो त मां पंहिंजी धीअ तुंहिंजे घर मां कढी वेंदसि। ऐं होॾां तव्हां ॾिसंदो त सिजावल खान मीर खे पुलिस ॾांहुं आज़ादु कराए छॾींदो ऐं पुलिस जो ज़ोर मीर तां ख़तमु कराए छॾींदो। ऐं तव्हां ॾिसंदो त मूसा बि वञी बहावल खान सां मिलंदो ऐं उनखे चवंदो मां तुंहिंजो साथ ॾियण लाइ तयारु आहियां। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त नवाब खान पंहिंजूं शैतानगिरियूं शुरू कंदो ऐं दरिया खान खे माराइण लाइ उन जी औताक़ ते माण्हू मोकिले छॾींदो, लेकिन दरिया खान हुननि खां बची वेंदो। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त हाणे शेर अली बि सिजावल खान जी पोयां लॻंदो ऐं बहावल खान जो साथ ॾियण लाइ तयारु थी वेंदो। हाणे सभु गॾिजी सॼी सिजावल खान जे पोयां लॻंदा ऐं उनखे माराइण जी कोशिशि कंदा, लेकिन सिजावल खान सभिनी खे मुंहुं ॾियण जी सघ रखे थो। दोस्तों उम्मीद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि वीडियो पसंदि आए त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾंदा ऐं वीडियो खे लाइक कंदा।